हिते मांखे ॿुधायो त सरहद में गोदाम खे बाहि लॻी वई आहे। लखे रुपयनि जो सामान सड़ी वियो। चांद होटल जे मालिक अरशद अली जे गोदाम खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि लखे रुपयनि जी मालियत जो सामान सड़ी वियो आहे। कंहिं दुश्मनी सबबि गोदाम खे बाहि ॾिनी आहे। गोदाम जे मालिक जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सरहद मां गोदाम खे बाहि लॻी आहे। लखे रुपयनि जो सामान सड़ी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सरहद मां गोदाम खे बाहि लॻी वई आहे। लखे रुपयनि जो सामान सड़ी वियो आहे। चांद होटल जे मालिक अरशद अली जो गोदाम खे बाहि लॻी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल हई सावंत। जी अब्दुल हई, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही सरहद बाईपास ते आहे। चांद होटल उनजो जेको आहे किराने जो दुकान आहे। दुकान खे जेका आहे उहा बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण खां किराने जे दुकान में पयल जेको पंहिंजे मालिक जो सामान हो उहो जेको आहे सॼी रख थी वियो आहे। इन सिलसिले में असांजी जेको गोदाम जो मालिक आहे हुन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। अरशद अली मलिक सां हुनजो चवणु हो त मूंखे बाहि लॻण बाद वाक़े जो इल्मु मिलियो आहे। हुन इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त किन माण्हुनि दुश्मनी करे जेका आहे उहा मुंहिंजो गोदाम खे जेका आहे बाहि ॾिनी आहे। इन सिलसिले में सरहद पुलिस सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। सरहद पुलिस जो चवणु हो त असां वाक़े वारे हंधि पहुची जेका आहे मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे अब्दुल हई, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।